यानी हिकिड़ो त मां बिल्कुलु इन ते क्लियर जेको मौक़ो रखां थो, पंहिंजो सियासी स्टेटमेंट मां पोइ थो ॾियां। पहिरें त अहिड़े क़िस्म जी का बि सूरत हाल कान्हे का, यानी प्यार जो परिणो जेको आहे उहो थिए थो, ऐं सिंधी जेके हिंदू न्याणियूं आहिनि, मुस्लमान जेके बि आहिनि छोकिरा, उन्हनि सां परिणजनि थियूं, ऐं पोइ हिकिड़ी रस्म तौरु हिकिड़ो मज़हब तब्दील करे, नालो तब्दील करे हिकिड़ो रुझान आहे माना जेको उहो थिए थो वञे। पर इहो मामिलो सिंध में हिकिड़ी तमामु वॾी बुराई ऐं वॾी मुसीबत ऐं वॾी हिकिड़ी जेका न हिकिड़ी तकलीफ़ ऐं जेका उन तौरु करे पेश कयो थो वञे, अहिड़े क़िस्म जो मां सम्झां थो त न रुझान आहे, न अहिड़े क़िस्म जी का हक़ीक़त आहे। छाकाणि त सिंध में प्यार जो परिणो हे त हाणे रुझान थियो आहे न, कुझु ॾींहंनि खां वठी अचे थो जो हुन में सिंधी जेके हिंदू छोकिरियूं उन्हनि जो मामिलो आयो आहे। पर प्यार जो परिणे जो सिंध में रुझान तमामु क़दीम आहे, ऐं उन जे आधार ते सिंध में जेको कारो ऐं कारीअ जो जेको कॉन्सेप्ट आहे न, इहो प्यार जे परिणे जो जेको माइटनि जे तरफ़ां रिज़ल्ट आहे न, इहा